मलीर के इलाके इब्राहिम हैदरी भरसा समुंड में बेड़ी ऊंधी थी वही है। 4 ॼणनि खे बचाए वरतो है, जॾहिं त हिक ॼणे जो लाश हथ कयो है। एक शख्स की ॻोल्हा जारी है। डिफेंस वासी 6 ॼणनि भंडारा बेट ते दरगाह लतफ शाह जो मेलो घुमण लाइ बेड़ी में सवार थी वही रहा हुआ त हादसो पेश आयो है। रेस्क्यू टीमुनि हमाद परवेज वकास और अली मोहम्मद के बचाए वरतो है। आबिद जे लाश के हथ कयो है, जॾहिं त सुमेर नाले शख्स की ॻोल्हा जारी है। बेड़ी में सवार थियल माण्हुनि जो तालुक कराची के डिफेंस वाले इलाके से है। खबर वासा शेयर कई पिया। इब्राहिम हैदरी भरसा समुंड में बेड़ी ऊंधी थी है। 4 ॼणनि खे बचाए पियो। एक ॼणे जो लाश हथ कयो। एक शख्स की ॻोल्हा जारी है। रेस्क्यू टीमन हमाद परवेज वकास अली मोहम्मद के बचाए वरतो। आबिद जो लाश हथ कयो। सुमेर नाले शख्स की ॻोल्हा जारी है। बेड़ी में सवार थियल माण्हुनि जो तालुक कराची के डिफेंस वाले इलाइक़े से बुधाए पियो वञे। इन जा वधिक तफ़सील वठंदासीं मलीर खां। धरती टीवी न्यूज़ जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सज्जाद छजड़ो लाइन ते मौजूद है। जी सज्जाद, वधिक अपडेट कजो अफ़सोसनाक वाक़े बाबत। जी तो ॿुधायो तो इब्राहिम हैदरी जो समुंड में बेड़ी ऊंधी थी है। बेड़ी में 6 ॼणा सवार हुआ, जेके रेस्क्यू टीमुनि जिन मां 4 ॼणनि खे समुंड मां कढी बचाए वरतो है। जॾहिं त रेस्क्यू कयलनि में हमाद परवेज वकास अली मोहम्मद शामिल आहिनि। जॾहिं त बची वियलनि में बेड़ी जो मालिक हमाद ऐं घुमण लाइ ईंदड़नि जो गार्ड जेको है परवेज भी शामिल आहिनि। एक ॼणे जो लाश जेको है वो कढियो है, जंहिंजी सुञाणप जेको है आबिद अली नाले सां थी है। जॾहिं त संदसि भाउ समीर हिन महिल ते उनजो लाश न मिली सघियो है। जेको है हादसे जो शिकार बेड़ी सवारनि जो तालिक जेको है डिफेंस सां ॿुधाए पियो वञे। पुलिस जो चवणु आहे ऐं जेको भाई गिरगवाण उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि जो तालिक डिफेंस सां आहे। जॾहिं त शहरी भंडार बेट ते जेको आहे सालाना जेको मेलो लॻंदो आहे, जेको आहे उन ते लुत्फ शाह दरगाह ते घुमण लाइ वञी रहिया हुआ ऐं रस्तो भुलिजी विया ऐं अचे हे हादसो। जॾहिं त हिक ॼणे जो लाश हिन महिल ताईं न मिली सघियो आहे, जॾहिं त ॻोल्हा जारी आहे। जी ठीक है सज्जाद छजड़ो, वॾी महिरबानी तफ़सील ॾिना।